अला बिज़िक्रिल्लाह तत्मइन्नुल कुलूब दिल जो सुकून चाहियो था पंहिंजे मालिक जो नालो वठो पंहिंजे मालिक खे जेको यादि करण वारो आहे रब करीम तो फरमाए तत्मइन्नुल कुलूब मां अल्लाह उन जी दिल खे मुतमइन बणाए छॾींदुसि जेॾी महिल मानो रब खे यादि कंदो आहे साईं दा फरमाइनि इन माने हवाला